व्यापारी कतल थियो आहे। तफ़सील नासर राब्तो कयो आहे केटीएन न्यूज़ जे रिपोर्टर शाद मंगी सां। शाद मंगी कीअं ही वाक़ियो थियो आहे? जी शहदादपुर में मेरानी चौक से सुल्तान भाऊ जो वर्ती नौजवान चौपाई मार जो व्यापारी اشرف बनी के नामालूम हथियार बदल 8 लाख रुपया फुर्क करे मज़ामत के गोली वड़ी कत्ल करे इतला और शहदादपुर पुलिस पहुंची लाश तवेल जवटी शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस अस्पताल दो जिते पोस्टमार्टम बाद लाश वासना वाले कयो अस्पताल में वार मोहम्मद अली बनी बिल दाऊ करे चयो असां सां ज़ुल्म थियो आहे असां सां इंसाफ कयो आहे। ॿिए तरफ़ एएसपी शहदादपुर हसन जावेद भटी अस्पताल में पहुंची वारसन खां तफ़सील मालूम कया ऐं उन मौक़े ते एएसपी केटीएन न्यूज़ खे ॿुधायो त वॾी बिरादरी जे ॿिनि भेनरुनि में जहिड़ो हलंदड़ो वापारी दुश्मनी में क़त्ल थियो आहे। पुलिस समेत वाक़िए जे सभिनी पासनि खां जांच कई वेंदी। असांजी पुलिस पार्टी जवाबदार पोयां आहे जवाबदार खे गिरफ़्तार करे खेसि कानून जे कढण में आंदो वेंदो। जी वरी महिरबानी वाली शाद मंगी।